हिते ॾिसो त सही त माण्हुनि खे कीअं अल्लाह खां परे करे ऐं माण्हुनि जी ग़ुलामी में लॻाए थो वञे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, कहिड़ा हाल आहिनि? उमेद है तो ख़ुशि ऐं आबाद हूंदो। जीअं त मां अॼु अवां लाइ हिकु ॿी वीडियो खणी हाज़िर थियो आहियां। सो अॻ में तव्हां हीअ वीडियो ॾिसो, उन खां बाद में मां तव्हांखे सॼी तफ़सीर ॿुधायां थो। उन मूंखे ॻाल्हि कई त मां जॾहिं साईं जो फ़क़ीर थियो हुउसि, पोइ राणीपुर जे भरिसां हिकिड़े दफ़े 4 ॼणा चऊं पिया पंध अचे, न हूं तॾहिं गाॾियूं न कुझु झंगहा पुराणे वक़्त जी ॻाल्हि करे पियो। चई राति जो अचूं पिया, पोइ असांखे चइनि पंजनि चोरनि वरायो अची। असां बि 4 ॼणा हुजूं, पोइ असां उन्हनि खां वठी भॻासीं त पोयूं इहे हयूं, इहे छा सॾियूं जेके हणंदा आहिनि, इहे उछले छापड़ियूं। हा, फ़क़ीर खे अचंदो हणंदो जवानी सभु इहे ॾिघा ॾिघा फ़क़ीर करे मुर्शिद हो न जेको ॾिघा खणे। पोइ इहे छापड़ियूं गारियूं पोयूं, पर वियासीं भॼी। चए मां हुउसि थोरो उन टाइम में कमज़ोर, तबियत बि ठीकु न हुई। हो मुंहिंजा 3 साथी विया हीअं राति जी ऊंद, मां थोरो पोइते विरिया। मां चयो ॼण मां हथु आयो मां न, इन्हनि सभिनी जी बाहि मां पढ़ंदा। पोइ वेही रड़ियूं कयूं, ओ मशहूर वारा साईं पहुचो, हिन औखी वेल में टपी वञ। बहरहाल पोइ मूंखे बि कोन पहुता। 12-1 बजे दरगाह ते पहुतासीं। हर को फ़क़ीर सुठो पियो, असां बि रिलड़ियूं ॻोल्हे सुम्ही पियासीं। सुबुह जो बांग ते उथियासीं, वज़ू करे जमायत हुजे खोड़। साईं आया हावेली त निमाज़ ते निमाज़ पढ़ी ज़िक्र करे। मां चयो हाणे साईं खे दाह ॾियां, राति चोरनि वरायो हो, अञा साईं सां मिलियुसि, छा जूं ॻाल्हियूं करण। मूंखे फरमायूं त राति जंहिं महिल तूं डुके पियो, मुंहिंजी तोते नज़र हई। त दोस्तो, जीअं तव्हां हीअ क्लिप ॾिठी त जंहिंमें हू हिकिड़े मशहूरी पीर जी करामत बयानु थो करे ऐं चए थो त साईं जा मुरीद हुया 4 जेके माना निकिता वञनि पिया राति जे टाइम में। सो उन्हनि खे चोर उन्हनि जो अॻु वरितो, सो ॾाढो इन्हनि खे डुकाइनि वठी भॻा। हाणे तव्हां ॻाल्हि ई गौर सां ॿुधिजो अॻ में, त तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी त ॾिसो त सही त हू कीअं असांजी आवाम खे गुमराह कनि था ऐं कूड़ा जाली किसा खणी ऐं असांजी आवाम खे बेवकूफ़ बणाइनि था। चए साईं असां भॼी वियासीं, चए मां कमज़ोर हुयुमि, सो मां चयो मशहूरनि वारा साईं मूंखे बचाए। हाणे बचाइण वारी ज़ात सिर्फ़ु हिकिड़े अलाह जी आहे, ॿियो केरु नथो बचाए सघे। ऐं हिते ॾिसो त सही त माण्हुनि खे कीअं अलाह खां परे करे ऐं माण्हुनि जी ग़ुलामी में लॻाए थो वञे। वरी जॾहिं कुझु असां चऊं था त वरी उन्हनि खे माण्हुनि खे कावा लॻे थी, तव्हां असांजे बुज़ुर्गनि खे घटि वधि ॻाल्हाए थो। दोस्तो असांजो मक़सदु कंहिंखे बि ॻाल्हाइणु न आहे। असांजो मक़सदु इहो आहे त जेके बि माण्हू माण्हुनि खे क़ुर ऐं हदीस खां परे करे इन्हनि कूड़नि किसनि में लॻाइनि था, असांजो मक़सदु आहे सिर्फ़ु इन्हनि खे कूड़नि किसनि खे एक्सपोज़ करे ऐं आवाम खे सिधे रस्ते जी राह ॾेखारियूं। असांजो मक़सदु दोस्तो इहो कॾहिं बि न आहे त असां कंहिंजी दिलाज़ारी कयूं। सो उते जो वियो, राति जो पहुता, ते मां भॼी आयुमि उतां। उन ॻाल्हि कई त चए जीअं मां उते पहुतुमि त चयुमि त हाणे साईंअ खे दाह ॾियां। त साईं मूंखे चयो चए राति जेको तव्हांखे चोरनि डुकायो न, चए मुंहिंजी तव्हां ते नज़र हुई। हले पोइ साईं चोर मोकिलिया हले हिननि खे डुकाइण जे लाइ। हले छाजे करे तव्हां पाण सम्झी सघो था दोस्तो, हू रहियो किथे, होॾे राति जो धाड़े लाया। हाणे दोस्तो ॾिसो न, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कूड़ा किसा ऐं असांजी आवाम खे इन्हनि कूड़नि किसनि में लॻाए ऐं उन्हनि खे क़ुर ऐं हदीस खां परे कयो थो वञे। हाणे ॾिसो न, का बि जॾहिं बि तव्हां हिननि जी का ॻाल्हि ॿुधंदो न, कंहिंजी न कंहिंजी करामत ॿुधंदा, साईं मशहूरनि वारे जी या कंहिं ॿिए पीर जी। रुगो बसि हिननि जो कम ई करामतनि ते हले थो। न अलाह जो क़ुर आहे, न नबी करीम जो फ़रमान आहे। रुगो सिर्फ़ु कूड़ा किसा माण्हुनि खे ॿुधाए ऐं आवाम वरी माशा अल्लाह, वाह वाह सुभान अल्लाह, साईं वॾी ॻाल्हि करे छॾी। सो दोस्तनि खे ॿुधाइणु पिया चाहियूं त इन्हनि कूड़नि ऐं इन्हनि ड्राड़नि खां पाण खे बचायो ऐं इनशा अल्लाह क़ुर ऐं हदीस जो मुतालो कयो त दुनिया में बि भलाई थींदी ऐं आख़िरत में बि भलाई थींदी।